वेलकम टू माय चैनल इंग्लिश सिंधी वर्डी। अॼु जो टॉपिक आहे लेटर्स, जेके असां सिंधी में अखर चवंदा आहियूं। सभ खां पहिरीं सवाल आहे त व्हाट इज़ अ लेटर? अ लेटर इज़ द स्मॉलेस्ट यूनिट ऑफ इंग्लिश। लेटर छा आहे? लेटर अंग्रेज़ी जी सभ खां नंढी यूनिट आहे। मिसाल तौर ए, बी, सी वगैरह वगैरह। There are two types of letters in English. Capital letters, वॾा अखर, small letters, नंढा अखर। Vowels letters कहिड़ा हूंदा आहिनि? उहे हूंदा आहिनि A, E, I, O, U। Vowels आवाज़ ठाहिनि था। मिसाल तौर A सां A for apple, E सां E for egg। Consonants letters. All letters except vowels are consonant letters. Vowels खां सवाइ जेके बि अखर आहिनि उहे सभु consonant अखर आहिनि। मिसाल तौर B, B for ball ऐं C, C for cat वगैरह वगैरह। Subscribe please.